गुजरात वीडियो में असां 12 सबक को अरणो पढ़ण सिखियोसीं। अॼु पाण सबक को लिखण सिखंदासीं। अचो त लिखण सिखूं। सबको अरणो। सबको कीअं लिखबो? सीन दबर स, सीन खे हीअं लिखंदासीं, ही सीन दबर स, उन सां गॾु बे दबर ब, पे बदक, जबर बे दबर ब, काफ पेश को, काफ कलम, ही पेश, काफ पेश को, सबको अरणो। अलिफ जबर है, ही अलिफ मथे जबर, अलिफ जबर है, पो रे जबर है, रे रिछ के ही कढे मथे जबर ॾींदासीं, रे जबर है, पो रे जबर रे माड़ी के ही कढे मथे नुक्ता ॾेई जबर ॾींदासीं, रे जबर हे वान पेशो, हे हरणी वा वाढो नूनथ, हे हरणी वाव नून ऐं पेश, हिते हे वान पेशो अरणो। तो ॿ आवाज़न, तोए वाव तो, तोए वाव तो, तोए वाव तो कीअं लिखंदासीं? तोए सिट ते कीअं लिखंदासीं? तोए जो पहिरीं ही अलिफ वांगुरु हेठि हिन खे छिके वेंदासीं ऐं पोइ हिन पेन खे अॻिते खणी वञी सिट ताईं आणण खां पोइ सिट ते ई हिन खे अॻिते छिकींदासीं ऐं उन सां गॾु वाव ॾींदासीं। हिते तोए वाव तो, वरी तोए वाव तो लिखंदासीं, ही वरी तोए वाव तो, तो ही तो आहे, हे ज़र ही हे, ये ज़ेर ही, हमज़ो पेश ओ, हिते हमज़ो पेश ओ, ही तो आहे, तोए वाव तो, तोए वाव तो आहे, अलिफ मद आ, ही अलिफ मथे मद, अलिफ मद आ, हे के ये ॾींदासीं, हिते हे आहे। ज़ालिमो, ज़ोए लिफ ज़ा, लाम ज़ेर ले, मीम पेशमो कीअं लिखबो? ज़ोए खे तोए वांगुरु साॻे नमूने हीअं लिखंदासीं ऐं उनखे अलिफ ॾींदासीं। हितो ज़ोए लिफ ज़ा, ले मो लाम ज़ेर ले, ही लाम ही ज़ेर लाम ज़ेर ले, मीम पेशमो उन सां गॾु मीम लिखी ऐं मथे पेश ॾींदासीं, हिते मीम पेशमो। ज़ालिमो तो मेवो खाए थो, तो तोए वाव तो, तोए वाव तो, ही तोए वाव तो, वरी तोए वाव तो मेवो, मीमिए में, ही मीम ही हम सां गॾु ये लिखंदासीं, हिते मीमिए में वावा वो, ही वाव ही वाव, ही थियो वावा वो, मीमिए में वावा वो, मेवो खाए थो, खे अलिफ खा, हमज़ो ये, खे खट खे अलिफ ॾींदासीं, ही ऐं खे जी ही लीक ॾींदासीं, खे अलिफ खा, हमज़ो ये, हमज़ो खे असां हीअं लिखंदासीं, हिते हमज़ो उनखे ये ॾींदासीं, हिते हमज़ो ये ए खाए, थे वाव तो, थे थंब खे वाव ॾींदासीं, ही थे वाव थो। तो ते जो पारो न पटे, तो ते तोए वाव तो ये ते, तोए वाव तो कीअं लिखंदासीं? ही तोए वाव तो ये ते, ही तोए ही उन सां गॾु ये तो ये ते, जो जीम वाव जो, जीम जुती के ही सिर ते लिखंदासीं ऐं उनखे वाव ॾींदासीं, हिते जीम वाव जो, तोते जो पर न पटे पेदर पर रे पेशरो, ही पे पटको मथे जबर पेदर पर रे पेशरो, ही रे पेशरो, पर न पटे नून जबर न, ही नून ऐं मथे जबर नून जबर न, पटे पे जबर पर टे ज़ेर टे, ही पे जबर पर उन सां गॾु टे ज़ेर टे टोपी खे ही कंदासीं ऐं उनखे ज़ेर ॾींदासीं, टे ज़ेर टे, पटे। तोते खे न मारे, तोए वाव तो ये ते कीअं लिखंदासीं? ही तोए वाव तो ये ते, ही तोए ऐं हिन खे ये तो ये ते, तोए वाव तो ये ते, तोते खे न मारे, खे ये खे, ही खे ऐं ये, खे ये खे न मारे, नून जबर न, ही नून जबर न, मारे मीम अलिफ मा, ही मीम ही हिन खे अलिफ मीम अलिफ मा, रे ज़ेर रे, मारे। ज़ुल्म न करे, ज़ोए पेश ज़ो, ज़ोए खे ही सिट ते ही लिखंदासीं, मथे पेश ॾींदासीं, ज़ोए पेश ज़ो, लाम पेश लो, मीम पेश मो, ही लाम ही पेश, लाम पेश लो, मीम पेश मो, ही मीम पेश मो, टे आवाज़न ज़ोए पेश ज़ो, लाम पेश लो, मीम पेश मो, ज़ुल्म न करे, नून जबर न, ही नून जबर न,
करे काफ सबर का रेज़े रे काफ कुत्ते के ये सिट्टे करना सी हम मथे जबर ॾींदासीं काफ सबर का ऐं रे रिछ खे हीअं लिखी ऐं ज़े ॾींदासीं रेज़े रे करे सबको अरड़हूं तो हियो तो आहे ज़ालिम तो मेवो खाए थो तोते जो पर न पटे तोते खे न मारे ज़ुल्म न करे। प्यारे शागिर्दो हे सबक को अरड़ों लिखण वारी वीडियो मुझे कीअं लगी जेकॾहिं पसंद अचे तो लाइक ऐं शेयर ज़रूर कजो ऐं मुंहिंजे अंथर एजुकेशन यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करण न विसारजो। महिरबानियूं।